मुल्क जे ॿियनि शहरनि जीअं सखर ज़िले में भी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदे ऐं एहतराम सां मल्हायो वियो। सखर ज़िले जे पनुआकिल, सालेपत, ट्रोड़ी, कंधरा, आबाद, लाखा, बागड़जी ऐं ॿियनि शहरनि में पिणु ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नंढा वॾा जुलूस कढिया विया। सखर शहर में मरकज़ी जुलूस की क़यादत नामवर आलम दीन, मज़हबी स्कॉलर मुफ्ती मोहम्मद इब्राहिम कादरी, हामिद महमूद फैज़ी, हाफिज महबूब सैतो कादरी, मौलाना उस्मान फैज़ी, मौलाना साजिदुर रहमान कादरी, मौलाना मोहम्मद शहजाद कादरी, मौलाना अब्दुल रऊफ अजमीरी, मुफ्ती मोहम्मद नौमान हनफी, मौलाना नौमान खान कादरी, मौलाना मोहम्मद हुसैन, साहिबजादा अली रज़ा कादरी, डॉक्टर सईद ऐवान, गियासुद्दीन कादरी करे रहिया हुआ। सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मिलिट्री रोड, नओं पिंड, कुरैशी ॻोठ, पुराणो सखर, बागे हयात, अली शाह, गौसिया मस्जिद ऐं ॿियनि पहाड़नि मां निकितल जुलूस मरकज़ी जुलूस में शामिल थी घंटाघर चौक ते मरकज़ी इस्तक़बालिया कैंप ते पहुता, जिते जुलूस खे ख़िताब कंदे मज़हबी अॻवाननि चयो त अॼु 12 रबीउल अवल जो ॾींहुं उम्मत मुसलमान जे लाइ वॾी अहमियत ऐं ख़ुशी जो ॾींहुं आहे। अल्लाह जो महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां दुनिया मां जहालत, ज़ुल्म ऐं कारी रात जो ख़ात्मो थियो। आख़िर में मुल्की सलामती, खुशहाली समेत फ़लस्तीन जी आज़ादी लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।